मेहमान खास साईं नूरुद्दीन पठान ये हिसामुद्दीन राशिदी वो थी हुडी हमें इहाई चित्र इतां लिखी अथसि मनीरा में हो त पोइ ते ॿुधई त केतिरा सॼण सिंध जे सरज़मीन जा उहे अलाह पाक ॾे राही छा पोइ उतां हुन किसे खे खयो त ही जेके वीर वींदा रहनि था उन्हनि मुंहिंजे हीअं खे जोड़ियो आहे ऐं आउं उन्हनि जे यादुनि में केतिरियूं कहावतूं लिखां त अॼु ते नूरुद्दीन बि हेतिरी सारी लांड पेश कई इहे सभु जेके चारि सॼण हुआ असांजे कचहरियुनि जा साथी हुआ साहिवान हुआ अलाह पाक उन्हनि खे मग़फ़िरत करे इहा ई दुआ जेका उस्ताद गुल बेगला घुरी थी इहा ई दुआ असांजी उन्हनि जे रूह पर खे पहुचंदी ऐं अलाह पाक उन्हनि खे पंहिंजे मग़फ़िरत ऐं रहमत जे बेअर्थ दरिया में बख़्शिश कयो साईं अॼोकी महफ़िल जो आख़िरी इहो काछो रब वसायो यार काछो रब वसायो यार उन समय जो सरदार काछो रब वसायो यार उहा समय ॻाईंदड़ अचे थो अकबर फ़कीर मूं अॻ में अर्ज़ु कयो हो त ही अनपढ़ियल ज़रूर आहिनि पर हिननि जा कोफ़्ता जेके आहिनि से गोहराना आहिनि मां ॿुधां चाचे अकबर खे चाचे अकबर खे रे रे आणियो त कुझु के ॿोलियूं ॿुधाए ऐं हिन कचहरीअ बाबति कुझु ॻाल्हि ॿोल छा हुनजे दिलि ते आयो काथे खां आयो आहे अकबर साईं साईं नूर साईं अनवर ऐं चाचे हाजर पोइ कीअं ॾिठई भला हितां जा माण्हू काथे खां आयो हली आयो हली अचु मुंहिंजे ॻाल्हाइण खे छॾ मां पियो ॻाल्हाईंदुसि पर तूं अची पंहिंजो हा लख खयो अचे